हयाती। सब खां अवल फरियादी धुर ॻाल्हाईंदी। हा बंगल, तूं छा थो चवीं? कर ख़बर आहे रुस्तम, कमु थी वियो? हा रे सर, कमु थी वियो। छोकिरी असांजे कब्ज़े में आहे। शाबाश मुंहिंजा शेर। हाणे मुड़ुस माण्हू थी करे हिते वेठा हुजो। फ़ैसिलो जीअं ई ख़तमु थींदो त मां तव्हांखे फोन कंदुसि। वैसा तूं फिक्र न कर, असां अंबनि वारे बाग में लिकिया वेठा आहियूं। असांखे केरु ॻोल्हे बि कोन सघंदो। ठीकु आहे रुस्तम, हाणे मां फोन बंदि थो कयां। फ़ैसिलो हले पियो, अध में उथी आयो। चुप करे वेठी हुज, न पाण परेशान थी न असांखे परेशान कर। वसीम, फ़ैसिलो शुरू थी वियो आहे। कलाक बि वॾो आहे, अध कलाक में छोकिरीअ खे छॾे ॾींदासीं। थोरो सब्र कर, थोड़ी देर खां पोइ तोखे छॾे ॾींदासीं। शाहज़मान, तूं ॿुधा। महिरबानी बाबल साईं, महिरबानी। बंगुल खान ऐं शामिर जेके इल्ज़ाम लगाया आहिनि सभु कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। बाबल साईं, ही सॼो राज शाहिद आहे त इहो डांद मूं गोए में खटियो हो ऐं इहा ज़मीन मूं गोए जी शर्त में खटी। बाबल साईं, तव्हां कंहिंखां बि पुछी सघो था। खुदा बख्श, हिते तूं सभ खां वधीक बुज़ुर्ग शख्सियत आहीं। खुदा खे हाज़िर नाज़िर करे तूं सच सच ॿुधा। ॻाल्हि कबी आहे खुदा करण, लछ हणबी आहे भाउ करण। इन करे सच सच ॿुधाइजे। बाबा साईं, असांजो सरदार वाइदे जो पक्को ऐं कौल जो सचो माण्हू आहे। जेकी कुछ चए थो 100% सच आहे। बाबा साईं, शाह ज़मान मुंहिंजी ज़ाल नाहक बंदि रखी वेठो आहे, उनजो फ़ैसिलो ॾिए। बाबल साईं, राजुल मुंहिंजी धीअ वांगुरु आहे। शेरूअ हुन ते गोलियूं वसायूं, वो वीचारी पंहिंजी जान बचाए मूं वटि अची पनाह वरिती आहे। राजुल पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां मूं वटि तरसियल आहे। बाबल साईं, राजुल खे तूं ज़बरदस्त कैद कयो वेठो आहीं। शाह ज़मान तूं कूड़ो आहीं, कूड़ो आहीं शाह ज़मान तूं। खबरदार शेरू, मता सरदार खे कूड़ो चयो अथई। सचो आहे त घुराए ॾेखारे राजुल खे। जेकॾहिं राजुल चयो त मां राज़ ख़ुशीअ सां हिते वेठी आहियां त मां कूड़ो, ऐं जेकॾहिं राजुल चयो त हिते मां नाहक बंदि आहियां त तुंहिंजो सरदार कूड़ो। जी बाबा साईं। वञ वञी राजुल खे वठी आ। हाज़िर बाबा साईं।
बाबल साईं तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। बाबल साईं ख़ुदा बख़्श राजुल खे वठण वियो आहे ऐं राजुल ज़रूर ईंदी। छा थियो शाहज़मान? बाबल साईं सिर्फ 5 मिंट मोहलत ॾियो। इझो थी अचे राजुल हिते फ़ैसिले में, इझो थी अचे। बाबल साईं सरदार शाह ज़मान कॾहिं बि राजुल खे फ़ैसिले में कोन आणींदो। कूड़ो आहे, अॼु बि तो तव्हांजो वक़्तु बर्बाद करे। तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। पंगोल ठीक आहे असां शाहज़मान खे वधीक 5 मिंट ॾियूं था। शाहज़मान तो 5 मिंट घुरिया हा, असां तोखे 10 मिंट ॾिना आहिनि, पोइ बि छोकिरी फ़ैसिले में नाहे आई। इन ई करे फ़ैसिले ॿुधाइण जो वक़्तु अची वियो आहे। हा साईं तव्हां फ़ैसिलो ॿुधायो। शाहज़मान छा थो चवीं? ॿुधायां फ़ैसिलो? बाबल साईं सिर्फ 5 मिंट वधीक मोहलत ॾियो, सिर्फ 5 मिंट। शाहज़मान असां तोखे वधीक टाइम नथा ॾेई सघूं। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी, भले फ़ैसिलो ॿुधायो। ॾांदनि जी गोह में ॾांद ऐं ज़मीन तो खटी आहे, उन जे करे उहा तुंहिंजी थी। उन ते बंगुल दावा न कंदो। बाक़ी शेरू जी ज़ाल खे तो नाहक बंदि रखियो आहे, उन जी तोखे सज़ा मिलंदी। तोखे राजल वापसि करणी पवंदी। तो राजल फ़ैसिले में नांदी आहे। तूं कूड़ो साबित थी चुका आहीं शाहज़मान। दर्श बाबल साईं, राजुल अची वई। असांजी हयातीअ में असांजे सरदार खे केरु कूड़ो चए, उहो पाण कूड़ो हूंदो। मुंहिंजो सरदार कौल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। सरदार शाहज़मान कौल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। बाबा साहब तव्हां ज़मीन जो फिक्र न कयो, तव्हां हितां निकिरण जी कयो। तव्हां टाइम तमाम थोरो आहे। मां फिक्र छो न कयां? हीअ पंहिंजी सॼी जागीर छॾे थो। बाबा साहब तव्हांजो सिर सलामत हुजे, ये ज़मीनूं हिते ई हुजनि। मूं त सम्झो त तव्हांखे मुंहिंजो फिक्र हूंदो, पर तव्हांखे ज़मीन जो हिर्स छॾे ई कोन। तूं बि पंहिंजो ख़्यालु रख। हा मखा कंहिंसां छेड़े छटे करण जी का ज़रूरत आहे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को मसइलो थी बि पए, यकदम मूंखे फोन ते आगाह कजाए। अलाह कंदो को बि मसइलो कोन थींदो। मसइलो जेकॾहिं आहे उहो तव्हां सां आहे बाबा। तव्हां जेकॾहिं स्कूल वारे मसइले में फासी पिया त कंहिंजी बि सिफारिश कोन थी। तव्हां हाणे निकिरण जी कयो, किथे इहा फ्लाइट मिस न थी। दरिया ख़ान जल्दी कर त हलो, एयरपोर्ट इलाही परे आहे।
तो तुंहिंजे ॻोठ जी बस जो अड्डो नाहे जो तुंहिंजे लाइ अधु कलाक जहाज़ बीठो हूंदो। जीअं स्कूल वारो मसइलो हल थिए हिकदमि मूंखे फोन ते इतलाह ॾिजां, छो त मां राज भाग खां सवाइ घणो वक़्तु ॿाहिरि रही नथो सघां। समीर त चयो त हे ॿई वॾा मुड़ुस माण्हू कनि त कुझु बि कोन। रेसा ख़बर न आहे त ओचितो हाशिम ऐं दिलावर अलाए किथां अची विया। बेख़बरीअ में असां ते हमलो करे ॾिनो। सर साम्हूं अचनि त असां हिननि जूं खंदियूं खणी छॾियूं, हिननि असां ते चोरी हमिलो कयो, असां पाण संभाले न सघिया। अरे हेॾे तव्हां त असांजी बेइज़ती कराई न। हेॾे वॾे फ़ैसिले में असां कूड़ा थी पियासीं। ॾंड अलॻि सां लॻो ऐं बेइज़ती अलॻि थी। इन मौक़े ते असांखे तव्हां थक पटियो आहे। ॾंड जा पैसा बि असां तव्हां खां भराईंदासीं ऐं बेइज़ती जो प्लान उहो बि तव्हां खां वठंदासीं। असां पंहिंजो कमु ईमानदारी सां कयो आहे रेसा। अचानक बाज़ी उबती थी वई, उन में असांजो कहिड़ो ॾोह रेसा? ॾोह त मुंहिंजो आहे जो मूं तव्हां जहिड़नि भाइरनि ते इतबार कयो। हिते ॾिसो छा डरो न मुंहिंजी अखियुनि जे अॻियां, वयां न कुतनि जे हवाले। हलो भाणज शाह ज़मान ॾांहुं असांजा फलांद वञनि था वधंदा। असांजो ॾांद खाइयो, असांजी ज़मीन खाइयो। हाणे त असांखे फ़ैसिले में मारियो। कयूं त कयूं छा कयूं? मामा साईं चूड़ियूं पाए वेही था रहूं, ॿियो छा था कयूं? जेसि ताईं इहो शाह ज़मान ज़िंदा आहे तेसि ताईं असां कुझु बि न करे सघंदासीं। ऐं शाह ज़मान खे मारणु तुंहिंजे वस में न आहे। शमीर हर माण्हू जी का न का कमज़ोरी हूंदी आहे। शाह ज़मान जी का न का कमज़ोरी ज़रूर हूंदी। मामा तूं सही थो चवें, हर इंसान जी कमज़ोरी हूंदी आहे, पर इहो शाह ज़मान अहिड़ो इंसान आहे जंहिंजी का बि कमज़ोरी कोन्हे। जो नामुमकिन आहे शमीर। तो शाह ज़मान जी का कमज़ोरी ॿुधा, पोइ ॾिस शाह ज़मान खे केतिरो पुठनि भर करायां। ठीकु आहे मामा, मूंखे कुझु ॾींहं सोचण ॾे। मां शाह ज़मान जी कमज़ोरी थी कयां त मां तोखे ॿुधाईंदुसि। बाबा साहब, अरब अमारात अहिड़ो प्यारो मुल्क आहे जो तव्हांखे पंहिंजो राज भाग त चा, पर ही औलाद बि विसरे। आहो सदको करे रेसा, मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो। किथे तव्हांजे छेड़े में मां न वञा घोट जी गुलाबी चोड़े में। हे ॻाल्हियुनि जा ॻोठ तूं वञी शमशाद बेगम खे वठी आ। जल्दी कर, देर थी थिए। जो बि ख्याल रखजांइ, ज़मीनुनि जो बि ख्याल रख। ऐं हा, जेकॾहिं को पोयां मसइलो थिए त मूंखे फोन ते इतलाह ज़रूर ॾिजांइ। खेसि दरिया ख़ान जी बादशाही जो ख़ैर, सरकार केॾांहुं था वञो? अवां जे लाइ ही सरकारी दावतनामो आंदो अथई। सूबेदार छा अची परे थी बाबा साईं जो रस्तो न रोक। बाबा साईं सूरत दुबई वञी रहियो आहे। खेसि बहादुर ख़ान, मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। तुंहिंजो वालिद साहब मुल्क खां ॿाहिरि त छा ॻोठ खां बि ॿाहिरि नथो वञी सघे। केरु थींदो आहे मूंखे रोकणो? हट परे, रस्तो छॾ। आहे न लामारो ई हिकिड़ो ख़तम। कैसे हिन वर्दीअ में वॾो दम आहे। हल मूंसां गॾु थाणे ते, मासूमनि जा कातिल। कैसे तोखे फरार थियण जो मौक़ो कॾहिं बि कोन मिलंदो। तोखे रोज़ थाणे ते हाज़िरी भराइणी आहे, जो सरकार जो हुकुम आहे। हलंदुसि त छा कंदे? ऐसे मफ़रूर ॼाणाए छॾींदोमांइ, तॾहिं बि तूं कोन भॼी सघंदे। तुंहिंजो नालो ECL में अची चुको आहे ऐं एयरपोर्ट ते इहे लिस्टूं पहुची चुकियूं आहिनि। कॾहिं बि ॿाहिरि बि नथो फरार थी सघे। ऐं जेकॾहिं ॿाहिरि निकिते
गिरफ़्तार थी वेंदे। नज़र खान तुंहिंजे लाइ भलो इहो आहे तूं ॻोठ में ई रह। ऐसे छा थो सोची भॼण जी का बि वाट न अथई। चङाई इन्ही में अथई त रोज़ानो थाणे ते हाज़िरी भराईंदो कर। बाबा साईं तव्हांखे शायद ख़बर न आहे त सूबेदार सुख्यो केतिरो मुख्य आहे। हिनजी बुख वधी वई। हिनजी बुख चाहींदो त तव्हां राजा खुदा बख्श जी बाबा। बचाव बंद से जेके बोर्ड वारा आया देगियूं पहुचाए आयो। हाँ बाबा साईं देगी पहुंचाए। इहो नेकी जो कमु अथव राति जो बि ख्यालु कजां उन में मानी पहुचाए। हाज़िर बाबा साईं रात मानी खाना। अस्सलाम वालेकुम अस्सलाम राणा साहब। वालेकुम सलाम। खुश आयो खैर ठीक ठाक। अचो प्लीज बियो। सिद्धिया साहब प्लीज बियो। जी साईं खुश आयो तबीयत ठीक है खैर सब खैरियत है। खुदा बख्श जी बाबा साईं। राणा साहब आयो आहे तो बि क़िस्मत सां नगर पाणी जो बंदोबस्त कर वारो कर। हाज़िर बाबा साईं हाणे कया। सरदार साहब मानी जी तकलीफ़ न कयो। तव्हांजे इलाइक़े में सरप्राइज विज़िट ते आयो हुउसि सोचो त तव्हां वटां थींदो वञा। वॾी महिरबानी राणा साहब वॾी महिरबानी लख लाइक़ तव्हां। सरदार साहब SHO सुखियो सां का शिकायत तो न आहे न? न राणा साहब सूबेदार सुखियो लाइक़ ऐं मेहनती माण्हू आहे। बाक़ी थोरी घणी बदअमनी जिते किथे आहे। हिन में सूबेदार सुखियो जो कहिड़ो ॾोह? छा बदअमनी आहे? पर सूबेदार सुखियो त चवे थो त अमन अमान जो को मसलो ई कोन्हे। राणा साहब ॿ हिकिड़ा वात ॻाढ़ा छोरा आहिनि जेके पंहिंजो पाण खे काटकू था सम्झनि। काटकू उन्हनि ॿिन्ही तर तपाए ॾिनो आहे। बाक़ी सभु ख़ैर आहे। केरु आहिनि उहे सरदार साहब? राणा साहब हिकिड़े जो नालो आहे शेरू ॿिए जो नालो आहे हेरू। सर ये ॿई बदनाम ॾोहारी ऐं हिन इलाइक़े जा रूपोश माण्हू। सर ये ॿई बराबरि असांखे घुर्बल आहे ऐं इहे हथ अची विया त कतई इन्हनि सां रिआयत न थींदी। राणा साहब जेके भाॻियल आहिनि न ये पाण त हथ कोन ॾींदा बिल्कुलु हथ कोन ॾींदा। राणा साहब सॼो ॾींहुं इहे शेरू ऐं खैरू मंगुल खान वटि वेठा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त कार्रवाई करे त केरु करे। राणा साहब ही वीचारो सुखियो गरीब माण्हू आहे सादो माण्हू आहे करे त छा करे छा न करे। सूबेदार सुखिया 24 कलाकनि अंदर ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंखे रिपोर्ट कर न त मां हाणे ई वञी डेले में वञी तो टाकोड़ो मचाए ऐं ॾियानि थो टांडा। सरदार साहब हाणे असांखे इजाज़त ॾिजो। बाबा साईं मानी लगी हुई। अचो पहिरीं नगर पाणी अचो प्लीज। अदी मीरा हाणे त अल्लाह साईं सभु ख़ैर कयो आहे। चाचा बि असां सां खीर खंड थी वियो आहे ऐं अल्लाह साईं जे शुक्र सां स्कूल बि हले थो। अल्लाह जो शुक्र आहे। तॾहिं त साणनि सच चयो आहे त अल्लाह मां उमीद न लाइजे छो त वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो न हूंदो। अदी मीरा ही वक़्तु असांजे हथनि मां वरी हलियो वञे इन खां अॻु तूं ऐं शाज़ेब हिकु थी वञो। ससी इहे मुक़दर जूं ॻाल्हियूं आहिनि।
मुझे मुक़दर में जेको लिखियल हूंदो उहो ई थींदो। मां चाची दरीना खे थी चवां, हाणे देर न कयो, मुंहिंजी अदी मीरा जे हथनि ते जल्दी मेहंदी लायो। न ससी, अञा त असलम जे क़बर जी मिटी ई न आहे सुकी, अञा त असांजे अंदर जा फट ई न आहिनि भरिया। असांजो अंदर अधो अधु आहे ऐं तूं शादमाने जी ॻाल्हि थी करे। न ससी, जीअं देर तीअं ख़ैर। हाँ अदी, असलम जी जुदाई जो घाव त असांजो कॾहिं बि न भरजंदो, पर दुनिया जो दस्तूर त हलंदो रहंदो। पर के गम दुनिया जे दस्तूर खे बदलाए छॾींदा आहिनि। ससी, मां शादी कोन कंदसि जेसिताईं असलम जे कातिल खे सज़ा कोन थी अचे। मां ख़ुशियूं कीअं कंदसि ससी? अदी, अल्लाह साईं ख़ैर करे, सरकार त हाणे दरिया खान खे बि सोघो कयो आहे, ॼाण पियो काठ में। तोखे त मूं आसमान ते पे ॻोल्हियो, तूं त ज़मीन ते हथ अची वियो। हल मूंसां, शेरू किथे आहे? हट, हाणे त ख़बर ॾिसे छा थो, तारा हट कर। तेज हया